Mr. Rajwar Saab. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब स्पीकर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे बजट ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सिंध हुकूमत साईं हिन दफ़े 1144 अरब जो बजट पेश कयो आहे। सराहना बहितर त ईअं हो त इन बजट पेश करण खां पहिरीं को प्री बजट सेशन हुजे आहे जंहिंमें अपोज़िशन जे सभिनी मेंबरनि खां सजेशन वरितियूं वञनि हा जेके इज्तिमाही तौर ते सिंध जी भलाई लाइ हुजनि हा। पर ख़ैर सिंध हुकूमत जेको बजट पेश कयो आहे इन में डेवलपमेंट लाइ 252 अरब रुपया, एजुकेशन लाइ 211 अरब रुपया, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन लॉ एंड ऑर्डर जे लाइ 112 अरब रुपया। सर लॉ एंड ऑर्डर जी जेका सिंध में जेका सूरत हाल आहे, कराची में जेका सूरत हाल आहे, जेका हिन वक़्तु ॾिसो था त ॿार अगवा थियनि पिया, या अंदरूनी सिंध में जेका लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल आहे, इहा तव्हां सभिनी जे सॼी दोस्तनि जे साम्हूं आहे। उन खां सवाइ सर हेल्थ ते 102 अरब रुपया रखिया विया आहिनि। सर हाणे हिन वक़्तु मीडिया जी रिपोर्ट आहे त हिन गुज़िरियल महीने थर में ग़िज़ाई किलत सां ऐं हेल्थ जी सहूलियत न हुजण जे करे 45 ॿार जेको आहे उनमें मरी विया आहिनि। उन खां सर ग़िज़ाई किलत ते सिंध हुकूमत तक़रीबन 4 अरब रुपया बजट रखियो आहे। सर हाणे मुंहिंजो तालुक जेको आहे खिपरो सां आहे ऐं मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में तक़रीबन जेको आहे 40% जेको आहे थर जो एरिया अचे थो, जेको आहे जेका कचड़ो थर चयो वञे थो। सर हुन में हींअर क़हत जी सूरत हाल आहे। DC सांगड़ साहब बि हिकिड़ो लेटर लिखियो। उन खां पोइ CM साहब बि महिरबानी कई आहे। उन्हनि चयो त बाबा हिते जेको आहे कणक वग़ैरह ॾिनी वेंदी हुते जे माण्हुनि खे, ऐं उन खां अलावा जेको आहे माल खे चारो वग़ैरह ॾिनो वेंदो। सर उन में हाणे हिन वक़्तु जेका गवर्नमेंट जी तरफ़ां कणक आई आहे उनजी डिस्ट्रीब्यूशन जेका आहे बिल्कुलु सही न पई थिए। उनजी डिस्ट्रीब्यूशन जेका कई पई वञे उहो बिल्कुलु जेको आहे इन तरीक़े सां जी डिस्ट्रीब्यूशन थींदी त बिल्कुलु कमांड एरिया जा इरिगेशन कमांड एरिया जे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे कणक ॾिनी वञे पई। बेसिकली इन तरीक़े सां जे विरासत थी त जेके असुल फैक्ट्रीज़ आहिनि उन्हनि खे त सिर्फ़ु 20% बि उन्हनि खे फ़ाइदो इन शइ सां न थींदो। सर मां गुज़ारिश कंदो आहियां त पूरे सिंध में तक़रीबन थरपारकर में, नारे में या जिथे बि इहा विरासत थींदी थिए पई उते सर इहा विरासत तालुके हेडक्वार्टर्स में थिए पई। हाणे सर जेको माण्हू 80 किलोमीटर परे खां तालुके हेडक्वार्टर में अचे ऐं उनखे 50 kg सिर्फ़ु कणक मिले, एतिरो पैसा त उनजे किराए में ई ख़र्च थी था वञनि। जॾहिं इंतिज़ामिया सां हुते ॻाल्हायो वञे थो त हू चवनि था त साईं असां वटि ट्रांसपोर्ट ई पंहिंजो मुहैया कोन्हे जो असां जेको थर ते कणक पहुचायूं। त इन करे असां गुज़ारिश कंदासीं त जेका जेको आहे उते ई थर में ट्रांसपोर्ट जे ज़रिए उते थर में ई सेंटर्स ॻोल्हिया वञनि न, उन उते ई माण्हुनि खे कणक ॾिनी वञे त उहो उन्हनि लाइ बहितर हूंदो बजाए जो 80 किलोमीटर या 100 किलोमीटर परे हू वञनि। अॼु TV ते जेको सुबुह सां हलियो पए त थरपारकर में बि काफ़ी माण्हुनि शइ ते एतिजाज कयो आहे छो त उनजी डिस्ट्रीब्यूशन सही नथी थिए। दूसरी इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे त हक़दार जेके आहिनि उन्हनि खे हक़ मिले। ऐं क़हत जी सूरत हाल आहे उते तमामु बुरी हालत आहे पंहिंजे हिसाब सां। सर वाटर कमीशन ऑफ पाकिस्तान जी जेका रिपोर्ट आहे त कराची में 90%, लाड़काना में 88%, 75% जामशोरे में पीअण जो साफ़ पाणी न आहे। सर रिपोर्ट ऑफ अकाउंटेंट जनरल जेका रिपोर्ट आहे त 293 अरब रुपए जी सिंध जे 25 डिपार्टमेंट में करप्शन थी आहे ऐं बदनामियूं थियूं आहिनि। सर हाणे इन बजट जे हवाले सां इहो अर्ज़ु कंदुसि त जेका हुकूमत 10 सालनि में पीअण जो साफ़ पाणी न ॾेई सघी, सिंध खे हेल्थ सुठी न ॾेई सघी, हेल्थ जी जेका सूरत हाल आहे तव्हां ॾिसो त पूरे सिंध में जेके बि तालुका हॉस्पिटल आहिनि, असांजे खिपरो में जेका तालुका हॉस्पिटल आहे उनमें ट्रामा सेंटर ठहियल आहे 2 सालनि खां वठी, पर उनमें टेक्नीशियन ई मौजूदु न आहिनि ऐं बिल्कुलु अनफंक्शनल आहे। तंहिंजे करे सर मां इहा गुज़ारिश कंदुसि त जेका हुकूमत 10 सालनि में का बि सहूलियत हुकूमत खे न ॾेई सघी आहे त हिन बजट में बि असां इहा उमीद था रखूं त उहा हुकूमत आवाम खे वधीक सहूलियत ॾेई सघंदी। तव्हांजी महिरबानी।